झिरक मां ख़बर शामिल कयो। साल खां ॾिनो झिरकाई जे रिपोर्ट मुताबिक़ त झिरक पुलिस पारां खोसा बिरादरी जे 5 माण्हुनि खे घरां गिरफ़्तार करे गुम करण ख़िलाफ़ संदसि वारस सख़्त परेशान वसवारनि खे मदद जी अपील करे छॾी। उन ई सिलसिले में झिरक पुलिस पारां गिरफ़्तार करे गुम कयल टंडो हाफ़िज़ शालग बेलो वीरान जो खोसा बिरादरी जे रवासी औरतूं मसमात रोज़ा ज़ाल हुसैन बशको खोसो ऐं सदोरी दाल अकबर अली खोसो पंहिंजे पुट सां गॾु SSP ऑफिस पहुची लिखित में दरख़्वास्तूं ॾियण बैदि प्रेस क्लब मकली पहुची साफ़ निगरानी ते इल्ज़ाम हणंदे चयो आहे त गुज़िरियल खम्स वारी राति देर सां झिरक पुलिस जे वॾनि अटालनि संदसि घर ते चढ़ाई करे चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पाईमाल कंदे संदसि औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करण बैदि निंड सुतल 5 ॼणनि हुसैन बशको वलद वरियाम खोसो, हैदर वलद इमदाद खोसो, शौकत अली वलद अकबर खोसो, समंदर अली वलद अकबर खोसो, दीदार अली खोसो खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम करे छॾियो आहे, जंहिंजे बारे में पुलिस कुझु ॿुधाइण लाइ तयारु नाहे। खेनि ख़दशो आहे त किथे पुलिस खेनि नुक़सान न पहुचाए। इन्हनि IG सिंध DIG हैदराबाद SSP ठठो समेत सेशन जज ठठो खे अपील कई त साणस इंसाफ़ करे झिरक पुलिस पारां गिरफ़्तार करे गुम कयल संदसि 5 ॼणनि खे आज़ादु कराए खेनि झिरक पुलिस जे ज़ियादतियुनि मां निजात ॾियारी वञी ॿी सूरत में इंसाफ़ लाइ अदालत में वेंदासीं।